अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, उम्मीद आहे त खैरियत सां हूंदा। जीअं त लास्ट लेक्चर में असां साइंस जे हवाले सां पढ़ियो ऐं अॼु असांजो जेको आहे सो सेकेंड लेक्चर आहे 9th क्लास जी बायोलॉजी में। बायोलॉजी खे अॼु असां डिफाइन कंदासीं ऐं जेका असां नेक्स्ट क्लास हूंदी फर्दर क्लासिस में असां डिवीजन ऑफ बायोलॉजी ऐं जेके ब्रांचेस ऑफ बायोलॉजी ऐं जेके असांजा फर्दर जेके लेक्चर हूंदा उन्हनि खे असां डिफाइन कंदा। अॼु असांजो जेको टॉपिक आहे बायोलॉजी। ही जेका डेफिनेशन तव्हां बोर्ड में ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे हर जॻह ते तक़रीबन तव्हां इहा डेफिनेशन ॾिसंदा आहियो। त कोशिशि कंदासीं कुझु नयूं शयूं अॼु असां इन बायोलॉजी डेफिनेशन में पढ़ूं। अदरवाइज़ ही डेफिनेशन त जेको आहे तव्हां जेको आहे सो काफ़ी जॻहनि ते ॾिठी हूंदी, पढ़ी हूंदी। बायोलॉजी द ब्रांच ऑफ साइंस। साइंस छा आहे? साइंस खे असां ऑलरेडी डिफाइन करे चुका आहियूं। ठीकु आहे, साइंस खे असां जेको आहे सो ऑलरेडी डिफाइन करे चुका आहियूं ऐं असांजो जेको अॼु जो टॉपिक आहे बायोलॉजी। द बायोलॉजी इज़ अ ब्रांच ऑफ साइंस विच डील्स विथ स्टडी ऑफ लाइफ और लिविंग थिंग्स। यानी कि बायोलॉजी छा आहे? बायोलॉजी ब्रांच ऑफ साइंस आहे। साइंस जी हिकिड़ी शाख आहे जंहिंमें असां छा कंदा आहियूं? स्टडी ऑफ लाइफ, जंहिंमें असां लाइफ जे बारे में स्टडी कंदा आहियूं। ठीकु आहे, लाइफ जे बारे में या लिविंग थिंग्स। ठीकु आहे, लिविंग थिंग्स ऐं लाइफ यानी कि हिकिड़ी शइ आहे। ठीकु आहे, या असां लाइफ जे बारे में लाइफ या लिविंग थिंग्स जे बारे में जंहिं शाख में असां स्टडी कंदा आहियूं उनखे असां चवंदा आहियूं बायोलॉजी। हाणे बायोलॉजी जेको आहे सो जेको आहे ॾिठो वञे त ॿिनि लफ़्ज़नि मां, यानी कि जेको बायोलॉजी आहे ग्रीक वर्ड आहे। ठीकु आहे, बायोलॉजी असां वटि ग्रीक वर्ड आहे। स्टडी या असां थिंक बि चई सघूं था। ठीकु आहे, ऐं ॿियो आहे असां वटि लाइफ या लिविंग थिंग्स। ठीकु आहे, स्टडी थिंक लाइफ लिविंग थिंग्स। ही जेको आहे असां जेको ही हिन में ही असां स्टडी जेको आहे सो थींदो असांजो छा? लोगो। ठीकु आहे, लोगोस। ऐं ही जेको असां वटि थींदो बायो। बायो मीन्स लाइफ या लिविंग थिंग्स ऐं लोगोस मीन्स स्टडी या जेको आहे थिंक। ठीकु आहे, ऐं हिन ॿिन्हिनि खे अगरि असां मिलायूं असां वटि छा थो थिए? बायो लोगोस। अदरवाइज़ असां हिनखे जेको आहे सो जेको टर्म आहे बायोलॉजी उहो जेको आहे सही थींदो बायोलॉजी। यानी कि असां जे बायोलॉजी जेको आहे सो ग्रीक वर्ड आहे, ॿिनि लफ़्ज़ बायो एंड लोगोस। बायो मीन्स जेको आहे सो लाइफ या लिविंग थिंग्स, लोगोस मीन्स स्टडी यानी कि स्टडी ऑफ लिविंग थिंग्स, स्टडी ऑफ लिविंग थिंग्स। जंहिंमें असां लिविंग थिंग्स जे बारे में पढ़ूं असां उनखे छा चवंदा आहियूं? बायोलॉजी। बायोलॉजी में ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो साइंटिफिकली स्टडी ऑफ लिविंग थिंग्स। साइंटिफिकली साइंटिफिकली मतिलबु छा आहे? साइंटिफिकली लफ़्ज़ छॾे इस्तेमालु थींदो आहे, यानी कंहिं बि अगरि असां का शइ ॾिसंदा रहूं असांखे सम्झ में कान ईंदी। हाणे वण आहे उनखे असां ॾिसंदा रहूं त मिसाल काफ़ी क़िस्म जा वण आहिनि, पर अगरि जेॾी महिल असां उन्हनि ते वणनि ते मुशाहिदो कंदा आहियूं, एक्सपेरिमेंट कंदा आहियूं त हुन खे असां छा चवंदासीं? जंहिं शइ में असां पढ़ी चुका आहियूं त जंहिं शइ खे माना एक्सपेरिमेंट करे या मुशाहिदो करे अगरि का असां नॉलेज हासिलु कयूं उहा साइंस में अची वेंदी। यानी कि साइंटिफिकली स्टडी ऑफ लिविंग थिंग्स जेको आहे सो असां जेको बायोलॉजी में छा आहे? साइंटिफिकली स्टडी ऑफ लिविंग थिंग्स। हाणे लिविंग थिंग्स छा आहिनि? यानी कि असां हिन में छा जे बारे में था पढ़ूं? लिविंग थिंग्स जे बारे में था पढ़ूं। लिविंग थिंग्स मतिलबु जानदार, जेके साहदार जेके जानदार आहिनि उहे असां लिविंग थिंग्स। लिविंग थिंग्स में फर्स्ट जेका शइ अची थी वञे, फॉर एग्जाम्पल असां वटि ह्यूमन्स अची था वञनि। ठीकु आहे, ह्यूमन्स अची था वञनि, एनिमल्स, प्लांट्स अची था वञनि। ठीकु आहे, यानी कि ही जेके असां वटि शयूं अची थियूं वञनि जेके असां जानदार आहिनि यानी लिविंग थिंग्स आहिनि। फॉर एग्जाम्पल हिकिड़ी मां ॿुधो त हिकिड़े स्टूडेंट हो, उन खां जेको आहे सो उस्ताद सवाल कयो त यानी पेपरनि जे दौरान त जेको असां जंहिं शाख में लाइन यानी शींहं खे स्टडी कंदा आहियूं उहा यानी कि कहिड़ी ब्रांच आहे? हू परेशान थी वियो त पोइ हुन जवाबु ॾिनो त साईं असांखे इहो पढ़ायो ई न आहे वियो, यानी कि असां इहो पढ़ियो ई न आहे त जंहिंमें असां लाइन खे स्टडी कयूं, शींहं खे स्टडी कयूं, उहा कहिड़ी ब्रांच आहे। हालांकि ही बि त छा आहे? ही बि असां वटि
लिविंग थिंग्स ई आहे। लाइन शीं बि असां वटि जेको आहे सो लिविंग थिंग्स में अची थो वञे, त यानी कि जेका बि लिविंग थिंग्स जंहिं शइ जे बारे में असां पढ़ूं उहा असांजी छा में अची वेंदी, बायोलॉजी में अची वेंदी। ठीकु आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल असां जेको आहे सो कणिक खे स्टडी कयूं, जेको कणिक खे पढ़ूं ऐं केरु असांखे पुछे भाउ कणिक जेका जंहिंमें असां कणिक खे पढ़ंदा आहियूं त उहा कहिड़ी ब्रांच आहे, असांखे फॉर एग्ज़ाम्पल मुंझी वेंदासीं भाउ कणिक, त उहो बि असां छा में थो अची वञे, लिविंग थिंग्स में अची थो वञे। असां जेके शयूं हुननि में स्टडी कंदा आहियूं असांजे लिविंग थिंग्स में अची थो वञे। हाणे इहे शयूं थियूं। हाणे असांखे जेको आहे सो ख़बर कीअं पए, यानी कि कुझु कैरेक्टरिस्टिक्स आहिनि असांजे जेको आहे सो लिविंग थिंग्स, यानी कि लिविंग थिंग्स में कैरेक्टरिस्टिक्स आहिनि जेके असां उन्हनि खे सुञाणण में असां, यानी कि हिकु लिविंग थिंग जेको जानदार आहे उन में ही कैरेक्टरिस्टिक्स हूंदा आहिनि। सभ खां पहिरियां जेको लिविंग थिंग हूंदो उहो छा, मूवमेंट, यानी कि उहो मूवमेंट कंदो। हिकु जानदार छा आहे, मूवमेंट कंदो। फॉर एग्ज़ाम्पल जीअं ह्यूमन्स असां इंसान आहियूं, असां छा आहे मूवमेंट कयूं था, या असां जेके काफ़ी प्लांट्स, हाणे हिकु कुझु मिसाल सवाल हिकिड़ो पैदा थिए थो त काफ़ी असांजा जेके प्लांट्स मूवमेंट न कंदा, हालांकि उन्हनि जे मूवमेंट थी रही हूंदी आहे। अगरि असां अंदरूनी उन्हनि जा सेल्स वग़ैरह ॾिसूं उन्हनि में मूवमेंट थी रही हूंदी आहे। सेकंड जेका आहे असां वटि रेस्पायरेशन, लिविंग थिंग्स में जेको आहे सो रेस्पायरेशन, यानी कि साह खणण वारो निज़ाम हूंदो आहे, यानी कि जेको रेस्पायरेशन आहे। ऐं सेंसिटिविटी, ऐं फोर्थ नंबर ते असां वटि ग्रोथ आहे। जेको लिविंग थिंग हूंदो आहे उहो अगरि ॾिसूं वण हिकिड़ो असां पोखींदा आहियूं, नंढो हूंदो आहे, आस्ते आस्ते छा थींदो आहे, ग्रोथ कंदो आहे। त हिकिड़ी लिविंग थिंग में जेको आहे सो ग्रोथ थींदी। ऐं ॿियो छा थियो, रिप्रोडक्शन थींदी। रिप्रोडक्शन मतिलबु हू बच्चा ॼाणींदो, यानी पंहिंजी औलाद, यानी जेका नस्ल आहे उनजी वधंदी, रिप्रोडक्शन थींदी। उन खां पोइ एक्सक्रीशन, जेके वेस्ट प्रोडक्ट आहिनि उहे उन जा जेको आहे सो ॿाहिरि निकिरंदा। ऐं उन खां पोइ न्यूट्रिशन त यानी कि हर जानदार जे लाइ ज़रूरी आहे। विदाउट न्यूट्रिशन त जेको आहे सो जेको को बि जानदार ज़िंदा नथो रही सघे। न्यूट्रिशन यानी कि खाधो, असां जेको हिकु जानदार लाइ न्यूट्रिशन ज़रूरी आहे। ठीकु आहे। त असां जेको आहे सो बायोलॉजी जेका ब्रांच ऑफ साइंस आहे इन में छा खे स्टडी कंदा आहियूं, त लिविंग थिंग्स, जंहिंमें असां जेके लिविंग थिंग्स आहिनि, ह्यूमन्स आहिनि, एनिमल्स आहिनि, प्लांट्स आहिनि, ऐं जेके कुझु ॿिया आहिनि जीअं असांजा माइक्रो ऑर्गेनिज़म्स बि लिविंग थिंग्स में अची था वञनि। उन्हनि खे जंहिंमहिल असां स्टडी कंदा आहियूं त उहे असांजा सॼा छा में अची वेंदा आहिनि, बायोलॉजी में अची वेंदा आहिनि। बायोलॉजी छा आहे, ब्रांच ऑफ साइंस आहे। इन में असां छा कंदा आहियूं, स्टडी कंदा आहियूं छा जे बारे में, लाइफ जे बारे में या लिविंग थिंग जे बारे में। स्टडी जेको ही बायोलॉजी आहे, छा जो ग्रीक वर्ड आहे, इन जो जेको आहे सो स्टडी जेको आहे लोगोस मीन्स स्टडी, बायो मीन्स लाइफ, स्टडी ऑफ लाइफ। उम्मीद आहे त ही जेको आहे सो बायोलॉजी जो जेको लेक्चर, यानी जेका असां ही जेको लेक्चर ॾिनो, उम्मीद आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। वधीक अगरि का शइ तव्हांखे सम्झ में न अचे त कमेंट में तव्हां पुछी सघो था। उम्मीद आहे त अॼु जो लेक्चर तव्हांखे सम्झ में अची वेंदो।